घोटकी जो इलाइक़ो आदलपुर टाइम न्यूज़ से रिपोर्टर जी ज़मीन ते मुबैना कब्ज़े की कोशिश कई वई आहे। रिपोर्टर पीउ ऐं सोट समेत ज़ख़्मी थियो आहे। बासरनि ज़मीन ते कब्ज़े की कोशिश कंदे कुहाड़ियूं हणियूं मूंखे ऐं सोट समेत ज़ख़्मी करे छॾियो। टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद कलवड़ जो चवणु आहे त नवाज़ कलवड़, वकील इरफान अली, एहसान रिज़वान कलवड़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे जिन ज़रई ज़मीन ते कब्ज़े की कोशिश कई आहे। आदलपुर में टाइम न्यूज़ रिपोर्टर की ज़मीन ते मुबैना कब्ज़े की कोशिश दौरान टाइम न्यूज़ रिपोर्टर खे पीउ ऐं सोट समेत ज़ख़्मी कयो वियो आहे। इन हवाले से वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद अली कलवड़ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। माजिद, छा वाक़ियो पेश आयो आहे? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाइण जो लाभ आदलपुर थाणे आदलपुर भरिसां जेका असांजी खाते वारी ज़मीन आहे उते जेको आहे त मोहम्मद नवाज़ कलवड़ ऐं वकील इरफान कलवड़, एहसान कलवड़, रिज़वान कलवड़, हक नवाज़ कलवड़ ऐं ॿिया जेके आहिनि उहे असांजी खाते वारी जेका ज़मीन आहे उन ते कब्ज़े करण जी कोशिश कई ऐं मज़म्मत करण सां असां जेके माण्हू आहिनि जंहिंमें मूं समेत 5 ॼणा असां जेके ज़ख़्मी थी थिया आहियूं, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तालुके अस्पताल घोटकी मुंतक़िल कयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा त इहो जेको हक नवाज़ कलवड़, मोहम्मद नवाज़ कलवड़ ऐं उनजा जेके पुट आहिनि इरफान कलवड़, एहसान कलवड़, रिज़वान कलवड़, इहे जेके आहिनि आदलपुर जा हमला आचार बनल आहिनि जंहिंजो हिते आदलपुर ते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जेको आहे तनाज़ो हलंदड़ आहे ऐं हर माण्हू सां न की जेको आहे कूड़ी पिटीशन दाख़िल कंदा आहिनि, उन मथां कूड़ा केस दाख़िल कंदा आहिनि ऐं उन ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जो जेको आहे ज़मीनुनि ते जेको आहे उहे पूरो कब्ज़ो कंदा आहिनि। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहे इन्हनि जा हिन वक़्तु आदलपुर जे मुख़्तलिफ़ जेको आहे माण्हुनि सां कुर्बान अली कलवड़, सुभान कलवड़, शाबान कलवड़, हिना बिरादरी सां उन खां बाद में उस्ताद ज़ुल्फ़ार कलवड़ ऐं अली हसन कलवड़ ऐं जेको आहे भूरनि में जेको आहे चंगुलानी में बल्कि आदलपुर जे पूरे इलाइक़े में जेको आहे तनाज़ा जहिड़ा हलंदड़ आहिनि। हिननि जेको आहे असीं जेको आहे IG सदो, DIG सक्कर, SSP घोटकी ऐं सेशन कोर्ट घोटकी ऐं वकला बिरादरी खे अपील था कयूं त इन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तव्हां इंसाफ़ फराहम कयो। जी।